नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का रहूं यहाँ अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्ताइन जी हेडलाइंस ते। वज़ीर आज़म पेट्रोल अघनि में एक भेरो ॿीहर वाध जो इशारो ॾेई छॾियो। क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सियारे में गैस बहरान खे मुंहुं ॾियणो पवंदो। पाकिस्तान अंदरि ॿियनि मुल्कनि जी भेट में महांगाई घटि आहे, टैक्स ओगाड़ी बहितर थी आहे, कर्ज़ वापसि करण जे लाइ पैसा न हुआ। चीन ऐं सऊदी अरब असांजी मदद कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जे ख़िताब में अवाम लाइ लॉलीपॉप खां सवाइ ॿियो कुझु न आहे। महांगाई ख़िलाफ़ अवाम जे एहतजाज सबबि वज़ीर आज़म खे ख़िताब करणो पियो। लाड़काने में यूनियन काउंसिल 13 शेवा मंडली में उहिदेदारनि सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु हिकु भेरो ॿीहर सिलेक्टेड वज़ीर आज़म जो ख़िताब कूड़ ऐं यूटर्न ते ॿधलु आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त अवाम लाइ सभ खां वॾो रिलीफ पैकेज इमरान ख़ान जी इस्तीफ़ा आहे। मुल्क में महांगाई, मुआशी तबाही ऐं बेरोज़गारी जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे, जंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी तरजीह कूड़, धोखो ऐं अवाम जी ज़िंदगी खे अज़ाब बणाइणु आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त हुकूमत बंदिश पियल तंज़ीम सां कयल मुआहिदे जा तफ़सील साम्हूं आणे। कराची जे नस्ला टावर के बारूदी मवाद सां किरण लाइ हिकु कंपनी आछ करे छॾी। ज़रियनि मूजिबि 4 कंपनियूं नस्ला टावर खे किराइण लाइ मैदान में अची वयूं आहिनि, जिन मां कराची जी हाईटेक इलेक्ट्रॉनिक्स परॾेही कंपनी जे सहकार सां नस्ला टावर खे धमाकेदार मादे सां किराइण जी आछ कई। बाक़ी 3 कंपनियुनि ॻरी मशीनरी सां इमारत ठाहिण ते राज़िपो ज़ाहिर कयो। सुप्रीम कोर्ट नस्ला टावर खे किराइण जो हुकुम ॾिनो हो। ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी कूड़नि अकाउंट्स केसनि मां बरियत लाइ वधीक दरख़्वास्तूं जमो कराए छॾियूं। आसिफ अली ज़रदारी पार्क लेन ठटो वाटर सप्लाई ऐं मेगा मनी लॉन्ड्रिंग केसनि जी दरख़्वास्त ॾिनी। एहतसाब अदालत आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्तुनि ते नैब खे नोटिस जारी करे छॾिया। 18 नवंबर ताईं जवाब तलब।